الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كنتم خير أمة أخرجت للناس تأمرون بالمعروف وتنهون عن المنكر وتؤمنون بالله ولو آمن أهل الكتاب لكان خيرا لهم منهم المؤمنون وأكثرهم الفاسقون لن يضروكم إلا أذى وإن يقاتلوكم يولوكم الأدبار ثم لا ينصرون صدق الله مولانا العظيم. اللہ تبارک و تعالی امت محمدیہ جو شان بیان کندے فرمائے थो त अवीं अहिड़ी भली उम्मत माण्हुनि लाइ पैदा थियल आहियो जो चङनि कमनि जो हुकुम कंदा आहियो। हिन आयत सगोरी में अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदिया जे ख़सलतुनि जो बयान फरमायो आहे। हिन जे मुंड में अल्लाह तबारक व ताला कुंतुम जो लफ़्ज़ फरमायो आहे जेको मावी बाईद जो सीगो आहे। हज़रत इमाम बैदावी ऐं ॿिया मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त जीअं त इहो अल्लाह तबारक व ताला जे इल्म में अॻे ई हुयो, रोज़े अवल खां वठी हुयो त उम्मत मुहम्मदिया सभिनी उम्मतुनि खां बहितर थींदी। सही हदीस जो मफ़हूम आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाए, जंहिंजो मफ़हूम आहे पाण फरमाइनि था त असां आया सभिनी खां पोइ आहियूं, यानी सभई उम्मतूं असां अॻे थी गुज़रियूं आहिनि, पर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं जन्नत में वेंदा त सभ खां अॻे असां वेंदासीं। ऐं ॿी हदीस में अल्लाह जे प्यारे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेसिताईं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जन्नत में दाख़िल न थींदा तेसिताईं कोई बि नबी दाख़िल न थींदो। ऐं ॿी रिवायत में अचे थो त जेसिताईं उम्मत मुहम्मदिया जन्नत में दाख़िल न थींदी तेसिताईं काई उम्मत दाख़िल न थींदी। इन जी ॿी जेका ख़सलत हुई उहा अल्लाह तबारक व तआला सूरतुल बक़रा में बयान फरमाई ही वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, यानी अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया के उम्मत वस्त करे पैदा कयो। वस्त चइबो आहे विचोले खे। विचोले जी माना इफ़रात तफ़रीद खां पाक हुजे, यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ैरुल उमूरि औसतुहा, सभ खां जेके बहितरीन मामला आहिनि उहे विचोला आहिनि। बर सूरत अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदिया जी ख़सलत जो बयान फरमाईंदे फरमाए थो त उख़रिजत लिन्नास, यानी माण्हुनि लाइ पैदा थियल आहियो। उहो कहिड़ा नफ़ा आहिनि? नंबर पहिरियों तामुरून बिल मारूफ, जो चङनि कमनि जो हुकुम कंदा आहियो। इन खां अॻिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला फरमायो हो वलतकुम मिनकुम उम्मतुन यदून इलल ख़ैर, यानी उते अल्लाह साईं फरमायो त तव्हां में हुजे अहिड़ी जमात जेका भलाई जी तरफ़ सॾे। पर हिते अल्लाह तबारक व ताला मुज़ारे जो सीगो फरमायो, यानी अल्लाह तबारक व ताला सिफ़त बयान फरमाई आहे त तव्हां इहो कमु कंदा आहियो, यानी भलाईअ जो हुकुम कंदा आहियो। भलाई छा आहे? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई वई, साईं बहितर अमल छा आहे? अल्लाह जे प्यारे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईमान बिल्लाह, अल्लाह ते ईमान आणणु, यानी इहा बि नेकी आहे। हता के जेकॾहिं रस्ते ते का तकलीफ़दा शइ पई आहे, को कंडो पियो आहे, पथर पिया आहिनि, जेकॾहिं इंसान ईमान जे तक़ादा जे करे त कंहिं मुस्लमान भाउ खे या कंहिं इंसान ज़ात खे तकलीफ़ न पहुचे, उनखे परे थो करे त अल्लाह तबारक व ताला उनखे बि सवाब थो अता फरमाए। यानी इन नेकीअ मां तौहीद खां वठी वेंदे नंढी ईअं सम्झो त पथर सोड़ण ताईं इहे सभु नेकियुनि में शामिल आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो वियो त सभ खां बहितरीन अमल छा आहे? त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईमान बिल्लाह, यानी अल्लाह ते ईमान आणणु। उन खां पोइ तौहीद खां पोइ निमाज़, रोज़ो, ज़कात, हज, जिहाद, इहे बाद जो ईमान बिल्लाह यानी तौहीद खां पोइ इन्हनि जा दर्जात आहिनि। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त ला तहक़िरन्न मिनल मारूफ शैया, यानी जेका थोड़ी बि नेकी हुजे न उनखे तव्हां हक़ीर न समझिजो, छो त क़यामत जे ॾिहाड़े इहे नंढियूं नेकियूं थी वॾो पहाड़ बणिजी वेंदियूं। ऐं कंहिं नंढड़ी बुराईअ खे नंढड़ो न समझिजो, छो त नंढड़ी बुराई थी ईअं सम्झो ढेर बणिजी वेंदी। बर सूरत अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदिया जी इहा वस्फ़ बयान फरमाईंदे फरमायो त इहे उम्मत मुहम्मदिया जा माण्हू चङनि कमनि जो हुकुम कंदा आहिनि। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो वतनहून अनिल मुनकर,
ऐं मदन कमनि खां जलींदा आहिनि, यानी बुराइनि खां जलींदा आहिनि। बुराइनि में शिरक खां वठी जेके बि कबी रस्मूं आहिनि, जेके बि रसूमात आहिनि, जेके शरीयत खां साबित न आहिनि ॻाल्हियूं, उहे मन गढ़त जीअं ॻाल्हियूं अची वयूं असां में, अलाह रहम फरमाए। तरह तरह जूं तमामु असली ख़राफ़ात अची चुकियूं आहिनि, फज़ूल ख़र्ची थी वई। उन खां अलावा हाणे त तरह तरह जा फितना फसादात वधी विया आहिनि। बरसूरत मतिलबु ईअं असां सम्झो त रांदि रूंद में पिया ज़िंदगी गुज़ारियूं था। जीअं ॾिसो हिन वक़्तु क्रिकेट जो रुझान कीअं वधी चुको आहे, हर नंढड़ो वॾड़ो, हता की वज़ीर आज़म, हता की मिलत जा जेके वॾा आहिनि, जेके ईअं सम्झो त मुल्क जा वॾा आहिनि, उहे बि ईअं सम्झो त उन्हनि में दिलचस्पी था वठनि। जेकॾहिं न इहो जेकॾहिं पैसो कंहिं ग़रीबनि में तक़सीम कयो वञे, उन्हनि जे लाइ भलाई थी वञे। हता की ईअं सम्झो त बरक्स कमु थी वियो आहे। जीअं अल्लाह जे प्यारे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त ला तजस्ससू, त पकियूं क़बरां न ठारायो। हाणे वरी पकियुनि क़बरनि ते ज़ोर थी वियो आहे, हालांकि इहो तमामु वॾो हिकिड़ो गुनाह आहे, नाजाइज़ कमु आहिनि। हाणे ईअं सम्झो त अल्लाह तबारक व तआला रहम फरमाए बरक्स कमु थी चुको आहे। हालांकि उम्मत मुहम्मदिया जी वसफ़ आहे चङनि कमनि जो हुकुम कंदी आहे ऐं बुरनि कमनि खां रोकींदी आहे। हता की हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त जेकॾहिं ख़ैरुल उम्मत बणजणु चाहियो था त अमुर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर कयो, तॾहिं तव्हां ख़ैरुल उम्मम बणजंदव। जेकॾहिं नेकिन जा कम कंदव त तव्हांजे दिलि में नूर पैदा थींदो। जेकॾहिं बुराइनि जो इर्तिकाब कंदव, बुराइयूं कंदव, त पोइ कीअं ख़ैरुल उम्मत थी सघंदव। तंहिंजे करे ख़ैरुल उम्मत थियण लाइ इंसान खे अमुर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर करणु घुर्जे। इहो तॾहिं थींदो जॾहिं पहिरियों इंसान पाण इन ते अमल पैरा थिए। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो वतुमिनून बिल्लाह, ऐं अल्लाह खे मञीदा आहियो, यानी अल्लाह तबारक व तआला जा जेके बि अहकाम आहिनि, क़ुरान खे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि खे, यानी जेके बि जुज़ियात आहिनि शरीयत जूं, जेके बि जुज़ियात आहिनि, जेके बि अहकाम आहिनि, उन्हनि ते तव्हां ईमान आणींदव, तॾहिं तव्हां ईअं सम्झो त कामयाबु थींदव। इहे अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया जी वस्फ़ बयान फरमाई आहे त उहे ईमान आणींदा आहिनि अल्लाह ते, यानी जेको बि अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमायो उन्हनि ते ईमान आणनि था। जेको बि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहकाम ॿुधायो आहे, ख़ुदि करे विया, जेकॾहिं उन्हनि ते हलंदा त उहो उन्हनि जे लाइ पंहिंजो फ़ाइदो आहे ऐं ख़ैरुल उम्मत तॾहिं बणजंदा। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला वरी यहूदियुनि खे बि चयो आहे वलौ आमन अहलुल किताब लकान खैरल लहुम, ऐं जेकॾहिं किताब वारा ईमान आणनि हा त ज़रूर खेनि भलो हुजे आहे, त ज़रूर खेनि भलो हुजे हा। मंझाउनि के मोमिना आहिनि ऐं मंझाउनि घणा बेदीन आहिनि, छो त मदीनतुल मुनव्वरा में अक्सरियत यहूदिन मां, यहूदिन जा 10 वॾा आलिमा, जिन मां सिर्फ़ हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम ऐं उनजे कुझु दोस्तनि ईमान आंदो हो, बाक़ी कुफर ते डटिजी बीह रहिया हुआ ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त में पेश हूंदा हुया। हिन वक़्त ताईं बि तव्हां ॾिसो त 1400 साल गुज़री चुका आहिनि, पोइ बि यहूद नसारा जी जेका दुश्मनी आहे मुस्लमाननि खां घटिजे नथी, रहंदो वधिजे थी, त मुस्लमाननि खे कहिड़े बि तरीक़े सां ख़तमु कयो वञे। हालांकि उन्हनि खे इहा ख़बर आहे त ही जेको बि आहे क़ुर, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत, शरीयत, इहे सभु हक़ आहे ऐं सचो आहे, छो त उन्हनि खे अॻलनि किताबनि में यानी तौरात ऐं ज़बूर ऐं इंजील में अल्लाह तबारक व तआला पेशन गोई बयान फरमाए छॾी त आख़िरी नबी अचणो आहे। बरसूरत हिन वक़्तु उहे मन गढ़त ईअं सम्झो अक़ीदनि ते क़ाइमु आहिनि। ईसाई चवनि था त 3 ख़ुदा आहिनि, वरी उन खां अलावा जेको तहरीफ़ शुदा इंजील ते चवंदा त असांजो हिन ते ईमान आहे। बरसूरत इहे तमामु ईअं सम्झो हिन वक़्तु बि मुस्लमाननि जा दुश्मन आहिनि ऐं यहूदी त ईअं सम्झो त अल्लाह रहम फरमाए इहे इन्हनि खां वधीक आहिनि। बरसूरत अल्लाह तबारक व तआला वरी मुस्लमाननि खे तसल्ली थो ॾे त इहे ज़बानी ईज़ा खां सवाइ अव्हां खे कॾहिं ॾुख ई न सघंदा। यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेके यहूदी ऐं नसारा हुआ, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सवाइ ज़बानी ईज़ा जे कुझु करे न सघिया ऐं क़यामत ताईं कुझु न करे सघंदा। तॾहिं जॾहिं अल्लाह साईं फरमाए थो अंतुमुल अअलौन इन कुंतुम मोमिनीन, तव्हां बुलंद आहियो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। असां जेकॾहिं मोमिन थींदासीं, असां पंहिंजे हिन ईमान इस्लाम ते क़ाइमु हूंदासीं त असां बुलंद हूंदासीं, वरना ईअं सम्झो त ही असां हिन जे मार में हूंदासीं। छो त अल्लाह साईं थो फरमाए इन यख़्ज़ुलकुम फमन ज़ल्लज़ी यंसुरुकुम मिन बादी, तव्हांजे बदामालिन जे करे ख़ुदा जेकॾहिं तव्हांखे रुसवा करे त अल्लाह खां सवाइ पोइ तव्हांजी कोई मदद न कंदो। बरसूरत अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त अंतुमुल अअलौन इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त अल्लाह साईं तव्हांखे बुलंद कंदो ऐं तव्हांखे ईज़ा न ॾेई सघंदा। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त ऐं जेकॾहिं अव्हां सां विढ़ंदा त अव्हां खे पुठी ॾेई भॼंदा, वरी मदद न ॾिबनि। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे पको मुस्लमान बणाए। वमा अलैना इल्लल बलाग।